ये असांजो दोस्त आहे अब्दुल खालिक अब्द शाइर जेको पंहिंजी शाइरी झुंगारींदो पंहिंजे आवाज़ में ऐं दोस्तनि खे जेको आहे ख़ुशि कंदो। जी साईं। सर इहो सॼी संगत खे दोस्तनि खे इहो गुज़ारिश थो कयां त डॉक्टर तालिब हुसैन राजपर जी अॼु सालगिरह 9 राति 9 शोबान ऐं उन ख़ुशी में जनम ॾींहुं आहे ऐं असां हिकिड़ो पंहिंजो प्रोग्राम रखियो आहे। उन में असां पंहिंजी जेको आहे सो दोस्तनि खे पंहिंजी महफ़िल ॿुधायूं था। गौर सां असांजी महफ़िल ॿुधनि, ख़ुशी आहे असांजे भाउ जी उहा ॿुधनि वई। शुरू करा मित्र। बिस्मिल्लाह 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 साईं बिस्मिल्लाह। हां बिस्मिल्लाह लाइक दे लाइक पर अरे बिस्मिल्लाह हां हिकिड़ो मिनट अदो पंहिंजे साज़नि सां मशवरो करे थो। मशवरे खां पोइ ई हो सॼो अहिड़ा सदमा ऐं सूर ॾेइयो अहिड़ा सदमा ऐं सूर ॾेइयो हो पेरा प्यार करण वियो सेखारे मुंहिंजी मासूम दिलि तारे पेरा प्यार करण वियो सेखारे मासूम दिलि तारे पोया पंजाए पीर कयो जीअर फारूक शेर केर थींदो आहे। असां वटि पंहिंजो दोस्त आहे अब्द।